सीरत जो तस्करो हले पियो त इब्राहीम अलैहिस्सलाम जी सीरत में असांखे कहिड़ा सबक मिलनि था। सभ खां पहिरियों सबक हिजरत अल्लाह जे ख़ातिर ऐं ॿियो सबक त इख़लास हुजणु घुरिजे इंसान जे हर अमल जे अंदरि। टियों सबक इहो त इंसान हिदायत बि अल्लाह खां घुरे। हाणे इब्राहीम अलैहिस्सलाम हिजरत करे आया, पंहिंजे वालदेन खे छॾियऊं, पंहिंजे वतन खे छॾियऊं, पंहिंजे इलाइक़े खे छॾियऊं, हाणे अकेला आहे, घरवारी साण आहे ऐं पाण ॿ माण्हू। हाणे अल्लाह खां दुआ कयूं रब्बि हबली मिन सालिहीन, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन असांखे नेक साले औलाद नसीब फरमा, नेक साले औलाद नसीब फरमा। इंसान जी ज़िंदगीअ जो सभ खां वॾो सहारो नेक औलाद आहे, सिर्फ़ु औलाद न, नेक औलाद इंसान जी सभ खां वॾो सहारो आहे। असां क़ुरान मजीद में गौर कयूं त अंबिया जूं दुआऊं जेके ज़िक्र थियल आहिनि उन्हनि सभिनी औलाद जे साले हुजण जी दुआ कई आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम जी दुआ हीअ हिकु जॻह ते, ॿी जॻह ते फरमायो रब्बि हबली हुक्मन व अलहिक़नी बिस्सालिहीन, ए असांजा रब असांखे हिकमत ऐं फ़हम ऐं इल्म अता फरमा, व अलहिक़नी बिस्सालिहीन, ऐं नेक माण्हुनि सां असांखे मिला। इंसान जी ख़्वाहिश हुजे त मुंहिंजी मुलाक़ात क़यामत वारे ॾींहुं, मुंहिंजो हशर, मुंहिंजो उथणु नेक माण्हुनि सां गॾु। अल्लाह खां इहा दुआ घुरंदा कयूं। यूसुफ अलैहिस्सलाम जी दुआ रब्बि क़द आतैतनी मिनल मुल्क व अल्लमतनी मिन तअवीलिल अहादीस फातिरिस समावाति वल अर्दि अंत वलिय्यी फिद दुनिया वल आखिरा तवफ़्फ़नी मुस्लिमन व अलहिक़नी बिस्सालिहीन। ए अल्लाह, जॾहिं मुंहिंजे मथां मौत अचे त मां मुस्लमान हुजां, व अलहिक़नी बिस्सालिहीन, ऐं मूंखे नेक माण्हुनि सां गॾु मिलाए छॾ। इंसान जी हमेशह इहा अल्लाह खां दुआ हुजणु घुरिजे, छो त कोई बि इंसान इहो न चाहींदो त क़यामत वारे ॾींहुं हुनजी उथणु, हुनजो हशर बुरनि माण्हुनि सां थिए। इंसान दुनिया जे अंदरि बि अल्लाह खां औलाद कहिड़ी घुरे, नेक घुरे, पंहिंजे लाइ बि इहा दुआ घुरे त अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत वारे ॾींहुं मूंखे नेक माण्हुनि सां गॾु उथारे। सुलेमान अलैहिस्सलाम जी दुआ रब्बि औज़िअनी अन अश्कुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अअमल सालिहन तर्ज़ाहु व अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन। ए अल्लाह, मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां तुंहिंजे नेमतुनि जो शुक्र अदा करे सघां, जेके नेमतूं तूं मुंहिंजे मथां कयूं ऐं मुंहिंजे अबे दाऊद अलैहिस्सलाम जे मथां कयूं। ए अल्लाह, असांखे क़यामत वारे ॾींहुं पंहिंजे नेक ॿारनि जे अंदरि उथार। इंसान ख़ुदि बि नेक हुजे, इहा अल्लाह खां दुआ घुरंदो रहे, ऐं इंसान जॾहिं औलाद जी दुआ घुरे त तॾहिं बि इंसान कहिड़ी औलाद जी दुआ घुरे, नेक औलाद जी, कमाऊ औलाद जी न घुरे त मुंहिंजा पुट मूंखे कमाए करे खाराईंदा सुभाणे, न, इहा दुआ न हुजे। इहा दुआ कॾहिं बि पूरी न थींदी। ऐं कॾहिं बि इहा तव्हां चाहियो त मूंखे औलाद कमाए करे खाराईंदी, दुनिया जी तव्हां केतिरी बि तालीम ॾियारियोसि, इहो कॾहिं बि न थींदो। उहो पंहिंजी ज़िंदगी में मसरूफ़ हूंदो। नेक औलाद तॾहिं थींदी जॾहिं तव्हां पंहिंजी औलाद खे दीनी तरबियत कंदा, दीन जी तालीम ॾींदा ऐं दीन जी सिख्या ॾींदा। जेका औलाद क़ुरान मजीद पढ़ंदी, जेका औलाद मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमाननि खे पढ़ंदी, इहा औलाद ई तव्हांजे लाइ क़यामत वारे ॾींहुं सदका जारिया थी। ऐं ईअं ई थींदो क़यामत वारे ॾींहुं। ही दुनिया जो इंजीनियर, दुनिया जो डॉक्टर, इन जी इंजीनियरिंग, इन जी या डॉक्टरी हिते दुनिया में रहिजी वेंदी। उहा दुनिया में बि तव्हां ॾिसो था, खोड़ सारा इंजीनियर आहिनि, वांदा था फिरनि, उन्हनि खे नौकरी नथी मिले। खोड़ सारा डॉक्टर आहिनि जेके वांदा था फिरनि, ग़लति दवाऊं, ग़लति कमीशन जे चकर में मुस्लमाननि खे, माण्हुनि जी जानुनि सां पिया खेॾनि था। अहिड़ी औलाद त इंसान खे न घुरिजे। इंसान खे नेक औलाद घुरिजे, जेका दुनिया जे अंदरि बि नेक थी करे नमाज़ुनि जी पाबंदी हुजे, मस्जिद सां ताल्लुक़ हुजे। अहिड़ी औलाद हुजे जेका दुनिया जे अंदरि बि इंसान जी अखियुनि जो ठार हुजे ऐं आख़िरत जे अंदरि इंसान जी इज़त जो बाइस हुजे। त इब्राहीम अलैहिस्सलाम छा घुरियो? रब्बि हबली मिन सालिहीन, ए मुंहिंजा रब मूंखे नेक औलाद अता फरमा। ऐं औलाद
ॾियण वारी ज़ात कहिड़ी आहे? अल्लाह रब्बुल आलमीन। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह शूरा रब्बुल आलमीन फरमायो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यख़्लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। सूरह शूरा आयत नंबर 49 ऐं 50 आहे। रब्बुल आलमीन फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन जी बादशाहत आहे, आसमाननि जे अंदरि बि ज़मीनुनि जे अंदरि। इहो अल्लाह जी सिफ़त आहे। तव्हां ॾिसो अॼु ॾींहं ताईं जेके ही माबूदान बातिला आहिनि, इन ज़मीन जी बादशाहत जी दावा कई आहे त मूंखे ज़मीन जे अंदरि फिलाणो ही औलाद ॾेई सघे थो, फिलाणो ही ज़मीन जो फिलाणी इलाइक़े जो ही पीर आहे, फिलाणे इलाइक़े जो ही वली आहे, बुज़ुर्ग आहे। कंहिं बि आसमान जी दावा न कई आहे त फिलाणे आसमान जो ही पीर आहे, ॿिए आसमान जो ही पीर आहे, टे आसमान ते हिन जी हलंदी आहे, चौथे आसमान ते ही पुॼंदो आहे। कंहिं दावा न कई आहे। इहा रब जी ज़ात जी दावा आहे त ज़मीन जी बादशाहत बि अल्लाह जी आहे, आसमाननि जी बादशाहत बि अल्लाह रब्बुल आलमीन जी। इहा दुनिया जे अंदरि ॿियो को दावा करे ई नथो सघे। फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन ई मालिक आहे ज़मीननि जो बि ऐं आसमाननि जो बि। फरमायो यख़्लुक़ु मा यशाउ, अल्लाह जी मर्ज़ी जेको चाहे पैदा करे। यहबु लिमन यशाउ इनासन, रब्बुल आलमीन जी मर्ज़ी आहे जंहिंखे धीअरियूं अता करे। धीअरियूं न्याणी बि अल्लाह जी नेमत, अल्लाह जी नेमत आहे। असां मुआशिरे में अॼु बि तव्हां ॾिसो उहो ई असांजो ज़हन आहे जेको मुशरिकीन मक्का जो हुयो। जीअं मां वॾी ॻाल्हि कंदुमि त पुट हूंदो त कमाए खाराईंदो, न्याणी हूंदी त छा ॾींदी। रब्बुल आलमीन फरमायो वइदा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजहुहु मुस्वद्दन व हुव कज़ीम यतवारा मिनल क़ौमि मा बुश्शिरा बिही अयुमसिकुहु अला हौनिन अम यदुस्सुहु फित तुराब। फरमायो जॾहिं हुननि खे धीअ जी न्याणीअ जी ख़ुशख़बरी ॾिनी वञे थी त हुनजो चहिरो कावड़ मज़ा कारो थो थी वञे, पंहिंजी क़ौम खां लिकाए थो त हिन न्याणीअ खे मां रुसवाई जी हालत में पालींदो रहां या हिन न्याणीअ खे मां ज़िंदा दफ़न करे छॾियां। असांजे मुआशिरे में इहा ॻाल्हि आम आहे। पुटु ॼमंदो सभिनी माण्हुनि खे ॿुधाईंदो त मां मिठाई खारायां थो, मूंखे पुटु ॼाओ आहे। न्याणी ॼमंदी काई ख़ुशी नज़र न ईंदी। इहो अक़ीदो पंहिंजो दुरुस्त कयो। न्याणी अल्लाह जी नेमत आहे ऐं इंसान तूं पैदा बि हिकिड़ी औरत मां थियो आहे। इंसान पंहिंजी तख़लीक़ ते गौर करे, हुनजी अमड़ पैदा कंहिं मां थियो? न्याणीअ मां पैदा थियो ऐं उन ई न्याणीअ सां नफ़रत करे, इहो कहिड़े क़िस्म जो क़ीदो आहे? रब्बुल आलमीन फरमायो रब जी ज़ात जंहिंखे चाहे न्याणी अता करे, अल्लाह जी रहमत। व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर, अल्लाह रब्बुल आलमीन जंहिंखे चाहे पुट ई पुट अता करे। औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा, या जंहिंखे चाहे कुझु न्याणियूं अता करे, कुझु पुट अता करे। व यजअलु मन यशाउ अक़ीमा, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जंहिंखे चाहे त बांझ करे छॾे, कुझु बि न ॾे। अल्लाह जी मर्ज़ी आहे। अल्लाह जे फ़ैसिलनि ते राज़ी रहो। न्याणियूं आहिनि बि अल्लाह जा फ़ैसिला, उन्हनि ते राज़ी रहो। सिर्फ़ पुट आहिनि बि अल्लाह जा फ़ैसिला, उन्हनि ते राज़ी रहो। न्याणियूं ऐं पुट गॾु आहिनि, अल्लाह जा फ़ैसिला, उन्हनि ते राज़ी रहो। रब्बुल आलमीन नथो ॾियणु चाहे तॾहिं बि उन ते राज़ी रहो, पर रब खां दुआ घुरंदा न। दुआ इंसान न छॾे। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम इहा दुआ कॾहिं घुरी? उन्हनि जी 30 साल उमिरि, 35 साल उमिरि न। मुफ़स्सिरीन लिखियो इन वक़्तु इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उमिरि 80 साल खां मथे, 80 साल खां मथे उमिरि। पर अल्लाह रब्बुल आलमीन खां घुरियो, अल्लाह रब्बुल आलमीन नेक औलाद अता करे छॾी। वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा, रब्बुल आलमीन फरमायो अल्लाह जा सुठा सुठा नाला आहिनि, उन नालनि जो वास्तो ॾेई करे अल्लाह खां दुआ घुरंदा। जेके माण्हू चवनि था त अहलुल हदीस वसीले खे नथो मञे, अहलुल हदीस वसीले खे मञे थो, लेकिन उहो वसीलो जेको क़ुरान ऐं हदीस मां साबित हुजे। अल्लाह जे नालनि जो वसीलो ॾियो, अल्लाह खे नालनि जो वसीलो ॾियो। ऐं अल्लाह तू रहमान आहे, रहीम आहे, गफ़ार आहे, फ़त्ताह आहे, अलीम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन के नालनि जो वास्तो ॾेई करे अल्लाह का दुआ घुरो। वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा। इन जे करे ई त सही बुखारी जे अंदरि इमाम बुखारी रहमहुल्लाह किताब तौहीद, जेको सही बुखारी जो आख़िरी किताब आहे, ग़ालिबन बाब नंबर 12 आहे, इमाम बुखारी रहमहुल्लाह बाब क़ाइम फरमायो बाब सुआल बि अस्माइल्लाहि तआला वल इस्तिआज़तु बिहा। बाब आहे इन जे बारे में त अल्लाह जा नालनि जो वास्तो ॾेई करे अल्लाह खां सवाल कयो। काई बि शइ अल्लाह खां घुरणी हुजे न,
अल्लाह खे उन जे नालनि जो वास्तो ॾेई करे अल्लाह खां घुरो। वल इस्तिआज़तु बिहा, ऐं जेकॾहिं कंहिं शइ खां पनाह हासिल करणी हुजे त तॾहिं बि अल्लाह जे नालनि जो वास्तो ॾेई करे उन शइ खां पनाह घुरो। इहो असांजो अक़ीदो आहे त इंसान जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन बे औलाद ठाहियो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन खां इंसान मायूस न थिए। अल्लाह रब्बुल आलमीन क़ादिर आहे त इंसान खे औलाद अता फरमाए। हाणे हिते अल्लाह रब्बुल आलमीन अॻिते वरी फरमायो इब्राहीम अलैहिस्सलाम जी दुआ खां बाद में, फबशरनाहु बिग़ुलामिन हलीम, असां दुआ क़बूल फरमाईसीं ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम खे हिकिड़े बुर्दबार पुट जी ख़ुशख़बरी ॾिनी। बुर्दबार पुट नेक हुजण जी दुआ घुरी इब्राहीम अलैहिस्सलाम। अल्लाह रब्बुल आलमीन नेक बि ॾिनो, बुर्दबार बि ॾिनो, ऐं बुर्दबारी अल्लाह खे पसंदि आहे। इंसान हर मामले जे अंदरि सब्र फरमाए, बुर्दबारी करे, तहम्मुल मिजाजी करे, जल्दबाजी न करे। अल-अजलतु मिन शैतान, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जल्दबाजी शैतान जी तरफ़ आहे। अशज बिन अब्दुल क़ैस जो क़ाफ़िलो नबी अलैहिस्सलाम वटि आयो, सॼो क़ाफ़िलो टोड़ी करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो। पर हिकिड़ो शख़्स अशज बिन अब्दुल क़ैस आराम सां इत्मिनान सां पंहिंजी सवारी तां लथो, गुस्ल करे, खुशबू लॻाए, पोइ नबी अलैहिस्सलाम जी महफ़िल में दाख़िल थियो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या अशज बिन अब्दुल क़ैस इन्न फ़ीक लख़स्लतैन युहिब्बुहुमुल्लाहु अल-हिल्म वल अनात। ए अशज बिन अब्दुल क़ैस, तव्हां जे अंदरि ॿ खूबियूं आहिनि जिन ॿिन्ही खूबियुनि सां अल्लाह रब्बुल आलमीन मोहब्बत थो करे। उहे ॿई खूबियूं अल्लाह खे पसंदीदा आहिनि। पहिरीं खूबी अल-हिल्म, बुर्दबारी, ॿियनि सभिनी जल्दबाज़ी कई, तव्हां बुर्दबारी जो मुज़ाहिरो कयो। वल अनात, ऐं तव्हांजी तबियत जे अंदरि ठहराव आहे, ठहराव, रुकी रुकी करे, आहिस्ता आहिस्ता, आराम सां, इत्मिनान सां। त इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़ो पुटु ॾिनो? हलीम, बुर्दबार। ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम जी बि इहा खूबी ॿिनि जॻहुनि ते क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, इन्न इब्राहीम लअव्वाहुन हलीम, बेशक इब्राहीम अलैहिस्सलाम बुर्दबार हुया। वरी अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, इन्न इब्राहीम लहलीमुन अव्वाहुन मुनीब, इब्राहीम अलैहिस्सलाम बुर्दबार भी हुया ऐं अल्लाह जी तरफ़ रुजू करण वारा भी हुया। त सीरत इब्राहीम अलैहिस्सलाम मां असांखे चौथों सबक़ इहो मिलियो जो असां अल्लाह रब्बुल आलमीन खां औलाद घुरूं, उहा औलाद जेका नेक हुजे, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां इहा बि दुआ घुरूं, अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत वारे ॾींहुं असांखे नेक माण्हुनि जी ज़ुमरे जे अंदरि, नेक माण्हुनि जे टोले जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन असांखे मैदान महशर में जमा फरमाए। वाखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।